त सिंध में रहंदड़ हिंदू बिरादरी सां रोज़ानो हिकु न हिकु वाक़ियो पेश ज़रूरु अचे थो, जंहिं ते संदसि सख़्तु ॾुख ऐं तकलीफ़ुनि जहिड़ा वाक़िया हुजनि था, जंहिंमें कॾहिं कंहिं हिंदू बिरादरी जे नौजवान खे क़तल करणु हुजे, तोड़े नियाणियूं खणी अगवा करण जहिड़ा वाक़िया हुजनि, पर उन सां गॾोगॾु हाणे हिंदू बिरादरी जे घरनि तोड़े मंदरनि में लुटफुर जहिड़नि वाक़ियनि में बि वॾी तेज़ी सां इज़ाफ़ो थींदो पियो वञे। ताज़ो गौसपुर मां हिंदू बिरादरी मनोहर लाल जे घर में फ़ौरन दाख़िल थी 12 तोला सोन, नक़दी रक़म ऐं क़ीमती सामान खणण सां गॾोगॾु संदसि घर धणी हिंदू वापारी मनोहर लाल खे बि ज़ख़्मी करे फ़रार थी विया। अहिड़े वाक़े ते पूरे कंदकोट, कशमोर, जैकबाद तोड़े घोटकी में हिंदू बिरादरी में ग़म ऐं कावड़ जी लहर छांइजी वई। जॾहिं त अहिड़नि वाक़ियनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थींदो पियो वञे, पर सिंध पुलिस तोड़े चूंडियल नुमाइंदनि को बि ॿूटो न ॿारियो। इन मौक़े ते सोच टीवी पारां मुतासिर फैमिली हिंदू वापारी मनोहर लाल जे घर पहुची वधीक मालूमात वठंदे संदसि हिंदू वापारी मनोहर लाल सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हाजी नगरी गौसपुर शहर के सैदमाला में मौजूद आहियूं। जो गुज़रियल जो ॾींहुं सेठ मनोहर लाल के घर में ढके की चोरी थी हुई, उन हवाले से जो हिंदुओं सां दोस्तनि सां ॻाल्हियूं कयूं था। इन जो छा चवणु आहे, कीअं चोरी थी ऐं साईं को पुछा कंदासीं त केतिरा हथियारबंद हुया। मासूम के ख्याल से 6 बजे उथियुमि, 6 लॻी 2 मिंटनि के अंदर ॿाहिरि निकितुमि त हथ धोअण जी शर्त 4 बंदा आया। 4 बंदा, हिकिड़ो मथे बीठो, बाक़ी 4 हेठि रही आया। साम्हूं अचण सां मूंसां अटैक कयो। अटैक अचण सां मूंखे एॾियूं लठियूं हुयूं, एॾो मगज़ मथे हकाया अथऊं, जेकी मज़ामत कई अथऊं। जरगमाल बणाए करे 2 हथियारबंदनि खे हथोया, बाक़ी मथे ॿिया हथियार झड़ी बीठा हुया। मुंहिंजे घर भातियुनि खे जरगमाल कराए करे हिकिड़ी सेफ हुई काठी जी, उन मां मुंहिंजो 12 तोला सोन कढियऊं, 1 लख रुपयो रोक कढियऊं, 5 मोबाइलियूं खणी आया। इन खां पोइ मूं ते ॾाढो तस्दीक करे इहो फायर जी कोशिशि कई अथऊं। हिकिड़ी हुनजी गोली निकिरी वई आहे, गोली बि मूं वटि आहे हथ में। उन खां पोइ हुकरनि सां निकिरंदा विया आहिनि। उनखे ख़बर न आहे छा हुयो, ख़बर। ऐं मुंहिंजे चाचा उन थॾे ते अची विया, उनखे बि यरगमाल करे पोइ भॼी विया। अच्छा, पुलिस छा कयो? पुलिस कोई कार्रवाई ॾाढी करे थी। पुलिस जो असांखे बिल्कुलु पुलिस जो सहकार आहे ऐं असां ज़िले जे पुलिस मां मुतमिन हूं। असांखे इहा पक आहे, सुबुह ताईं असांजो पर्दो फाश थींदो। होॾां कंदकोट जे सीनियर साफ़ी नारायण नाज़ बि सोच टीवी सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त गौसपुर में अमन अमान जी सूरत हाल काफ़ी वक़्त खां वठी ख़राबु आहे, जंहिंजे लाइ असांजी जेका कम्यूनिटी आहे उहा हिन वक़्तु सरापा एहतिजाज बणियल आहे। हिन खां अॻु बि जेका गुज़िरियल 6 महीननि में जेका आहे 6 दीवान बिरादरी जे घर में जेका ईअं धाड़ो लॻो ऐं लखे रुपयनि जी फुरत थी, जंहिंजो बि कोई तदारक न थियो। ऐं हींअर तव्हांखे ख़बर आहे, ताज़ो जेको आहे 2 ॾींहं अॻु में शहर जे सैयद पाड़े में 4 जेका आहे फूलू जेके धाड़ियल हुया, उहे घर में घिरी करे घर भातियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते जगमाल बणाए उन्हनि खे लखे रुपयनि जी फुरत कई आहे, जेको तमामु वॾो मुदबल जहिड़ो वाक़ियो आहे। असां उनजी सख़्त लफ़्ज़ में मुदबल कयूं था ऐं असां SSP कशमोर DIG लाड़कानो खां पुरज़ोर अपील कयूं था पिया त महिरबानी करे गौसपुर जे अमन अमान तरफ़ तवजा ॾिनी वञे ऐं ख़ासि करे हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, छो त अक़लियतनि जो हिते जेका आहे असां वटि कोई बि नुमाइंदो कोन्हे, जंहिंजे करे अक़लियती जेका तमामु घणी मुश्किलातुनि जो शिकार आहे। पुलिस कुझु कयो आहे? गौसपुर पुलिस जेका आहे सिर्फ़ु एक्शन वरितो आहे या मालूम थियो आहे त कुझु शकी माण्हुनि गिरफ़्तार कया आहिनि। असांखे SHO गौसपुर मां उमेद आहे जेका SHO गौसपुर इन मसइले खे हल करण में कामयाबी पाणे वेंदो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पूरे पाकिस्तान में रहंदड़ अक़लियत बिरादरी जी जान माल जो तहफ़ुज़ करणु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे ऐं उन सां गॾु उतां जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े पुलिस जो। पर जॾहिं बजाए तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी धमकियूं ऐं प्रेशर कयो वञे त पोइ मजबूरन इहे हिंदू सिंधी पंहिंजी सिंध जी जल खे छॾण लाइ मजबूर थी था पवनि। नज़ीर मिराणी सां गॾु बाग़ी सागर पंवार, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।